मम्मा चांहि खणी अचांव, पीअंदव? न कान खपे। मम्मा सामान थी घुरायां, कुझु खपेव? कुझु न खपे। मम्मा हलो रोटी खाओ हली। तूं खा, मां पाण ई खाई वठंदमि। छा थियो अथव तव्हांखे, ईअं नाराज़ आहे? कुझु न थियो आहे। यार मम्मा ॿुधायो न प्लीज़, ईअं रोटी न वणंदी। मोबाइल में मां सिर्फ़ु सत्संग और होजमालो जा रील ॾिसंदी हुयमि। उहो बि तोखां बर्दाश्त न थी, तूं डिलीट करे छॾी अथई उहा आईडी। ॿार टीवी ॾिसणु नथा ॾियनि त मां मोबाइल ई खणंदी हुयमि। होजमालो जी आईडी हाणे चेंज थी वई अथव। खटो मिठो सिंधी कॉमेडी सर्च कंदव न तॾहिं ईंदव। आईडी चेंज थी वई आहे, खटो मिठो। अड़े मां सदको वञाए, मूंखां ग़लती थी वई, माफ़ु कजां। मम्मा ठीकु आहे, मुंहिंजी माउ हुजे हा त छा मां हुनखे ईअं ई छॾे रखां असां? तव्हां बि त माउ वांगुरु आहियो न मुंहिंजी। तंहिंखां कुझु बि थिए न त मूंखे ॿुधाईंदा कयो की हीअ तुंहिंजी ग़लती अथई। हा पुटु सही थी चईं, हिक ॿिए सां अगरि ॻाल्हाईंदासीं न त पतो कीअं पवंदो त कंहिंजे मन में छा थो हले। इन लाइ ॻाल्हाए ॿुलाए ख़तमु कयो ॻाल्हियुनि खे। और हा, तव्हांखे होजमालो जी आईडी खटो मिठो सिंधी कॉमेडी सां मिली वेंदव। हा, बाय बाय। वञो न वीडियो हाणे, भई ॾिसो टाइम एतिरो ई आहे, हा 1.5 मिंट जो, त वीडियो अॻिते नथो वधी सघे। वञो हाणे, तव्हां बि कम ते लॻो त मां बि लॻां।